ख़बर है मीरपुर माथियल मां तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त मीरपुर माथियल भरिसां M5 मोटरवे ते कराची खां पंजाब वेंदड़ मुसाफ़िर कोच ऐं ट्रालर में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। अफ़सोसनाक रोड हादसे में हिकु औरत फ़खरा फ़ौत थी वई आहे जॾहिं त 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि। मीरपुर माथियल भरिसां M5 मोटरवे ते कराची खां पंजाब वेंदड़ मुसाफ़िर कोच ऐं ट्रालर में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। अफ़सोसनाक रोड हादसे में हिकु औरत फ़ौत थी वई आहे जॾहिं त 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि। अली वसीर जी रिपोर्ट मुताबिक़ ज़ख़्मियुनि में मर्द ऐं औरतूं तोड़े ॿारड़ा पिणु शामिल आहिनि जिन खे इलाज लाइ तालका इस्पताल घोटकी आंदो वियो आहे। ज़ख़्मियुनि में शकील अहमद, मोहम्मद अली, मोहम्मद एजाज़, हाफ़िज़ अब्दुल्ला ऐं मसमात साबिरा, आमना, अज़ीमा, हयाता ऐं ॿिया शामिल आहिनि जॾहिं त 5 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे जिन खे रहीम यार ख़ान ऐं सखर जी इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे।